द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि शादीअ जो इश्तिहार, मजलिस ॼञ या शादीअ ते आयलनि जो मेड़, मजलिस जी जॻह, दावत जो वॾो कमरो या मजलिसी हाल, मस्खरी, ठिठोली या मज़ाक, बड़, वॾे वण जो हिकु क़िस्म। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। हाणोके समय में त शादीअ जी ॼाण बि अख़बारुनि में शादीअ जो इश्तिहार छपाए ॾिनी वञे थी। हाणोके समय में ओताक वारी मजलिसुनि जो रिवाज बाक़ी न बचियो आहे। सिंधी शादीअ जी मसलत लाइ सिंधी धर्मशाला जे हाल जी जॻह ते खुलियल जॻह ते ठहियल मजलिसी हाल पसंदि कया वञनि था। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। ठिठोलीअ खां पासो कजे ऐं मस्खरीअ में बि ॿिए जी दिलि दुखाइण वारा ॿोल न ॿोलिजनि। अॼुकल्ह हाईवे ते बड़ जा वण वेले ई नज़र ईंदा आहिनि। सिंधियत सुहिणी रहे।